रतोदेरो जो रवासी मशहूर शख्सियत ॾाॾो मोहम्मद सूमर खोखर जो पंहिंजे भाइर भाइटियुनि ऐं भाणेजनि खां ला तालुकी जो इज़हार कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा या अली मदद बाबा जीअं त आउं नालो मोहम्मद सूमर उर्फ़ ॾाॾो सोनारो भाउ मुंहिंजा अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त मां पंहिंजे भाइरनि खां भाइटियुनि खां भाणेजनि सां लातालकाती इज़हार थो कयां। सुभाणे कोई बि फॾो कनि, कोई बि वीह उणिवीह कनि, उन सां मुंहिंजो कंहिं बि क़िस्म जी का वास्तो कोन्हे को। मां फ़क़ीर माण्हू आहियां, हो ॼाणनि पंहिंजा कम ॼाणनि। साईं मां ऐं मुंहिंजो पुटु सॼे पूरे ख़ानदान सां ई साईं। उनजो नालो रसूल बख्शा साईं। जी साईं। हा, मुंहिंजी इन्हनि सां पंहिंजे समूरे ख़ानदान सां, भाइटियुनि सां, भाणेजनि सां, पूरे ख़ानदान सां ई मुंहिंजी लाल तालकाती आहे। सुभाणे कोई बि फॾो फ़साद कनि था त उन में मुंहिंजे कंहिं बि क़िस्म जी का ज़िमेवारी कोन्हे बाबा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची